ख़ुदाबाद थाने की पुलिस टीम मुबैना ज़्यादतियुनि ऐं इंसाफ़ न मिलण ख़िलाफ़ ॻोठ मधु सोलंकी के रहवासियुनि सींगार सोलंकी, राजा सोलंकी, मंज़ूर सोलंकी ऐं ॿियनि दादू प्रेस क्लब पहुची एहतजाज बाद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे दाहियों त 3 ॾींहं अॻु घिटी जे लंघ तां जवाबदारनि हुसैन आचर, इस्माइल मंठार, हमीद वारिस, ख़ुदाबख्श शमीर ऐं ॿियनि हमलो करे फायरिंग कई। गोलियूं ऐं डंडा लॻण सबबि औरत मरियम सोलंकी समेत असांजा 7 ॼणा अली खान, शहबान, असगर, अलाडिनो जावेद, दिलशेर ज़ख़्मी थी पिया, जंहिंमां असगर सोलंकी जी हालत गणती जोगी हुअण सबबि कराची जी अस्पताल में ज़ेर इलाज आहे। हुननि चयो त ख़ुदाबाद पुलिस बासर जवाबदारनि खां गॾी रिश्वत वठी गिरफ़्तार थियल जवाबदार हिकु जवाबदार हमीद सोलंकी खे आज़ाद करे छॾियो, जेको सऊदी अरब वञी रहियो आहे। हुननि IG सिंध, DIG हैदराबाद, SSP दादू खां मुतालबो कयो त जवाबदारनि जी धुर बणियल एसएचओ ख़िलाफ़ कार्रवाई करे केस में नामज़द जवाबदारनि खे कानून जे कटड़े में आणे इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची